अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो पंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध जो सभ खां वधीक ॾिठो वेंदड़ न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। नाज़रीन, अवां सां ख़बर शेयर कंदा हलूं त मदेजी में चोरी जूं वारदातूं वधी वियूं। हिक ई राति 8 खां मथे चोरी जूं वारदातूं। मदेजी शहर जे गरीबाबाद महले मां नामालूम चोर 8 घरनि मां सामान ऐं हिक दुकान खे ॿुहारे विया। नामालूम चोर अल्ताफ़ सूमरे जो घर मां 2 सोलर प्लेटूं लाहे विया त गरीबाबाद महले मां सिराज अहमद जेहो जे घर मां 2 सोलर प्लेटूं ऐं हिक बैटरी खणी विया, जॾहिं त वहीद जेहो जे घर जी छत मां 2 सोलर प्लेटूं चोरी करे विया। साॻे ई पाड़े मां शमन सूमरे जो घर मां बि 2 सोलर प्लेटूं चोरी थियण जा इतला आहिनि। जी शहरनि खे कोरोना जे ख़ौफ़ खां वधीक चोरनि जे ख़ौफ़ बि वराए वरितो आहे। जियो जी 2 प्लेटूं हिक बैटरी वई आहे। उन खां पोइ सोबत अली जियो आहे, उन वीचारियो दुकान भञी करे 40-50 हज़ार जो सामान उन में मेड़े विया आहिनि। उनजी मोबाइल उते रहियल हुई, कंप्यूटर कांटो हुयो, उहो बि चोरे करे विया आहिनि। उन खां पोइ अल्ताफ़ सूमरो आहे, उन जूं 2 प्लेटां वयूं आहिनि। वहीद अली जियो आहे, उन जूं 2 प्लेटूं वयूं आहिनि। हिकु ई राति में एतिरो आज़ार असां छा था करे सघूं? हिकु ग़रीब माण्हू। पुलिस चए थी तव्हांजो अगरि कंहिंमें शक थो पए तव्हां ॿुधायो, तव्हां घर में कीअं था रहो? इंसान आहे, निंड अची थी वञे, निंड पियल माण्हू मुंहं जे मिसाल आहे। असांखे हिफ़ाज़त पुलिस करे सघे थी न, असां हिन खां वधीक छा था करे सघूं? जी नाज़रीन, अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त मदेजी बाईपास वटि चौपाए माल जो पुलिस एहलकारनि जी कार खे टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में पुलिस एहलकारनि 3 धनारनि खे पकड़े थाणे में बंदि करे छॾियो। प्लीज़ असांजे हिन न्यूज़ चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक शेयर ऐं कमेंट्स बि ज़रूरु करियो।